बादशाह के 4 पुट हुआ। शहजादा जेतरा बादशाह के दादला सोना पोतरा ही हुआ। माशाल्लाह हुस्न में तमाम ज़ोर हुआ सभिनि को। पोइ बादशाह जिन महिल 4 पुट 4 शहजादा वॾा थिया त हाणे बादशाह जो सभई पुट हिक जहिड़ा दादला हुजनि। त बादशाह सलामत माना सोचो त शहजादनि खे घणो शौक़ु हूंदो आहे शाही ॿार खे त माना घणो सफ़र जो हेॾे होॾे, पर माना बादशाह सलामत पंहिंजे माना पाण वटि हुननि खे परे कोन कंदो। हमेशह बादशाह सलामत अखियुनि जा आॾो हूंदा, ॾाढो हुननि खे जेको आहे सो प्यारु ॾींदो, भाईंदो। सिर्फ़ु माना इहा ई कमज़ोरी हुई जो बादशाह सलामत हुननि खे पाण खां परे थियणु कोन ॾींदो, किथे वॾे सफ़र ते या हेॾे होॾे वञण जे हिसाब सां। पोइ आख़िर वक़्तु गुज़रंदो वियो, 4 शहज़ादा जवानड़ा थिया। बादशाह सलामत दिलि में ख़्यालु कयो त हाणे हिननि खे कंहिं वॾे इम्तिहान में कोन विझनि, छो त हाणे शहज़ादा मर्ज़ी आहे, मालिक आहे, वक़्त जे हिसाब सां वाह लॻंदो आहे हर जवानीअ खे त हू माना किथे मोहबत कनि, उतां शादी कनि, हेॾे होॾे। सो बादशाह सलामत इन्हनि सिस्टमनि में हुननि खे न पियो विझणु चाहे, अड़ांगनि पंधनि ते। बादशाह सलामत चईनी शहज़ादनि खे हिकिड़े ॾींहुं घुराए ऐं चई त मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो। सभिनि शहज़ादनि चयसि आलम पनाह जीअं ताईं चयो बाबा साईं। त बादशाह सलामत चईनी शहज़ादनि खे चयो त ॿियूं सभु फरमाइशूं मां तव्हांजूं पूरियूं कंदुसि, पर शादी तव्हांखे मुंहिंजे हिसाब सां करणी पवंदी, मुंहिंजे चवण जे मुताबिक़। शहज़ादनि चयो बाबा इहा बि चवण जी ॻाल्हि आहे। बादशाह सलामत चवनि त उहा त आहे, पर दिलि जो बि मामिलो हूंदो आहे। बाक़ी हिकिड़ी इजाज़त मां ॾियांव थो, उहा इहा आहे त तव्हां कंदव मुंहिंजे हिसाब सां, पर मां तव्हांखे ॿुधाईंदुसि कोन त माना फलाणे शहज़ादे जी शादी हितां थो करायां, फलाणे जी हितां थो करायां। उहो तव्हांखे माना क़िस्मत फाल ज़रे कढणी आहे पंहिंजी। शहज़ादा हैरान थी वई, बादशाह अलजान ॾिसणु लॻा, चयूं त बाबा साईं कीअं? पोइ बादशाह सलामत चवनि त हाणे तव्हां ईअं कजो, 4 जेको आहे नी सो तीर कमान खणी ऐं उछलींदव। पोइ जंहिंजो तीर कमान जंहिं जॻह ते किरियो उन जी शहज़ादनि जेॾीमहिल बादशाह सलामत जो इहो फ़ैसिलो ॿुधो त तव्हां जेको आहे पंहिंजी क़िस्मत तीरनि ज़रिए आज़माईंदा, माना पंहिंजी ज़िंदगी जो हमसफ़र चूंडींदव शादीअ जे हिसाब सां। सभई हिक ॿिए चेहरनि ॾे निहारण लॻा त बाबा साईं अजीब फ़ैसिलो कहिड़ो कयो आहे। पर फ़ैसिलो हिकिड़ो माना अहिड़े हिसाब जो बोझ जो उन में फ़ैसिले में उन्हनि खे माना मज़ो बि अचे पियो त माना नसीब जी ॻाल्हि आहे। बाबा हिकिड़ो त माना असांखे पाण खां परे करणु नथो चाहे, या असांखे पाण खां परे करणु नथो चाहे, पर फ़ैसिलो बि माना हिकिड़ो क़िस्मत असांजी माना शादीअ जे हिसाब सां हमसफ़र ॻोल्हण जे हिसाब सां माना अहिड़ो हिकिड़ो फ़ैसिलो आहे जो अजीब ग़रीब माना फ़ैसिलो हुजे। साईं शहज़ादनि चयो ठीकु आहे बाबा, असां जेको आहे सो तीर कमान ज़रिए पंहिंजा तीर उछलींदासीं, पोइ जंहिंजो तीर जिथे किरियो त उन जी शादी उतां थींदी। चईनी शहज़ादनि बादशाह सलामत जो फ़ैसिलो क़बूलु कयो। आख़िरकार साईं ऐलान थी वियो, बादशाही दरबार में ऐलान थी वियो त भाउ सुभाणे जेको आहे सो बादशाह सलामत जा 4 शहज़ादा तीर कमान छिके ऐं तीर उछलींदा। पोइ जंहिं अमीरज़ादे जे घर में या जंहिं महल में, जंहिं ग़रीब जी झूपड़ीअ में जिथे बि तीर किरियो उन घर मां शहज़ादनि जी शादी थींदी। जेॾीमहिल इहो ऐलान सॼे शहर ॿुधो त अलाए केतिरा माण्हू अचे इकट्ठा थिया, माना बादशाह सलामत जे दरबार में कुर्सियूं लॻी वियूं, माण्हू वेही विया। सुबुह जो मुक़ाबले माना तीर कमान उछलण वारो टाइम अचे पहुतो। हिते साईं तक़रीबन कुझु माण्हू अहिड़ा बि जिन जी ख़्वाहिश हुई त बादशाह सलामत शहज़ादा जेको आहे असांजे घर मां कंहिं शहज़ादे जी शादी थिए। को माण्हू चाहे पियो त मूं वटि शादी थिए, को माण्हू पियो चए त मुंहिंजे घर में शादी थिए। हाणे साईं अजीब ग़रीब हिकिड़ो माहौल हो ऐं दिलचस्पीअ जो माहौल हो। सुबुह जो टाइम थियो, शहज़ादा तीर कमान छिके ऐं उते वेही रहिया पंहिंजी पोज़ीशन अलर्ट करे, ऐं सभिनि जेको आहे सो चईनी शहज़ादनि पंहिंजा तीर उछलिया।
साईं अलाह जी कुदरत वरी अहिड़ी थी जो 3 शहज़ादनि जा तीर किरिया वञे 3 घरनि में। जेको आख़िरी शहज़ादो हुजे बादशाह जो, सो उन जो तीर वरी हिकिड़ो रेगिस्तान जो हिकिड़ो टुकड़ो वारीअ जो, उते हिकिड़ो सर जो माना बुढ़ो फुटल हो, उन सर जे बुढ़े में लॻो। उते सर जे बुढ़े वटि हिकिड़ी भोलड़ी वेठी, तीर वञी उन भोलड़ी वटि किरियो, माना कंहिंजो बि घर कोन हुयो। हाणे साईं भोलड़ी खे तीर भरिसां वञी किरियो जा लॻो वञे त उन तीर खणी रखे छॾियो। त सभई पंहिंजो तीर खणण जे लाइ वठी भॻा। त को केॾांहुं वियो, को केॾांहुं वियो। साईं ख़ुशियूं थी वियूं, शादमाना थी विया। त बाबा इहे ख़ुशनसीब घर आहिनि जिते तीर किरिया आहिनि। जिन में शहज़ादो जो पंहिंजो तीर खणण वियो, वञी ॾिसे त भाउ मुंहिंजो तीर किरियो आहे हिकिड़े सर जे बुढ़े वटि वारीअ दड़े ते। हाणे उहो हिकिड़ी भोलड़ी खणी बीह रही। भोलड़ा त ख़बर त पाण होशियारु हूंदा आहिनि। हीअ असुल भोलड़ी कान हुई, पर माना कहाणीअ जो हिकिड़ो माना इमेज हुई, तस्वीर हुई हिकिड़ी कहाणीअ जी, किरदारु हो हिकिड़ो उन सिस्टम जो। पोइ उहा भोलड़ी जेको आहे सो शहज़ादे जो तीर खणी वेही रही। चई जेकॾहिं तो मूंखे तीर हयूं आहे त हाणे मूंसां शादी करणी पवंदी। शहज़ादो अचरज में पइजी वियो, हैरान बि थी वियो त हीउ मूं छा करे छॾियो पंहिंजी। साईं 4 शहज़ादा वठी तीरनि जे पोयां भॻा। 3 शहज़ादा त ख़ुशीअ मां तीर खणंदा भॼंदा आया त असांजो तीर जिथे लॻो असां उतां शादी कंदासीं। ख़ैरनि सां उन्हनि जा मन सुठनि घरनि में तीर वञी किरिया। उहे ॾाढा ॿ कनि पिया। जेॾी महिल 4 शहज़ादो जंहिंजो तीर भोलड़ीअ खे लॻो, उहो तीर खणी आयो त थोरो घणो माना परेशान बि हुयो, ॾाढो मुधल बि हुयो फ़ैसिले में। पर हाणे साईं क़िस्मत हुनजी इहा हुई। साईं उहो जेॾी महिल दरबार में पहुतो, सभु ॻाल्हियूं थी वियूं। बाबा जिन जा शहज़ादनि जा तीर जिन घरनि में किरिया आहिनि उतां शादी कंदा। हाणे हिन जो जेॾी महिल वारो आयो, हिन खां पुछूं त बाबा तूं ॾे ख़बर। त हुन पंहिंजे वालिद साहब यानी बादशाह सलाम जे अॻियां इहो शर्त रखियो त बाबा हिकिड़ी ॻाल्हि आहे, मूं तव्हांजे शर्त जे हिसाब सां ऐं तव्हांजे चवण मुताबिक़ मूं तीर उछलियो आहे, पर मुंहिंजो हिकिड़ो शर्त आहे त मुंहिंजो तीर जिथे किरियो आहे, यानी मां जिथो शादी कंदुसि, उते मां ॼञ पंहिंजी मर्ज़ीअ सां वठी वेंदुसि ऐं निकाह मुंहिंजी मर्ज़ी सां थींदो। ऐं मुंहिंजी जेका कुंवार आहे सो केर बि ॾिसंदो कोन। जेके मां माण्हू पाण वठी वेंदुसि बसि सिर्फ़ु उहे ॾिसंदा, उहे ॼाणनि त मां ॼाणा। यानी के हर कमु हुनखे जेको आहे खुफ़िया रखिणो हो। बादशाह सलामत हैरान थी वियो, पुट खे चई बाबा हीअ तूं कहिड़ी ॻाल्हि थो करी। चई न बाबा साईं मुंहिंजो इहो फ़ैसिलो आहे त मुंहिंजी घरवारी केरु ॾिसंदो कोन ऐं मां निकाह पंहिंजे हिसाब सां कंदुसि। चलो ठीकु आहे साईं, ख़ुशी आहे, शादमाना थी विया। ऐं हर हंधि इहो चोबोल थी वियो त 4 शहज़ादनि जी शादी थींदी, हितां शहर में थींदी। पोइ जंहिंजी जिथो नसीबु हो ऐं हिन जी बि शादी थींदी, पर हिन जी माना शादी खुफ़िया तौर ते हुई। पोइ जेके माण्हू पाण सां गॾु वठी वञे, जेके बानियूं वठी वञे। ख़ैर सां सभिनि जूं शादियूं थी वियूं, हिन जी बि ख़ैर सां शादी थी वई। पर शहज़ादे जी घरवारी कंहिं बि कान ॾिठी, एतिरे ताईं जो बादशाह सलामत पाण बि कान ॾिठी, माना पंहिंजे पुट जी घरवारी पंहिंजी नुंहुं कान ॾिठी। वक़्तु गुज़रंदो वियो। हिकिड़े ॾींहुं बादशाह सलामत पंहिंजे पुटनि खे चयो त मुंहिंजी नुंहरनि मां भलो कहिड़ी माना नुंहुं जेको आहे सो पचाईंदी आहे, खाई माना मानी थी वई, भाॼी थी वई, या जेको बि थी वियो, माना खाधो पीतो कहिड़ो सुठो तयारु कंदी आहे। मां सभिनि जो खाधो खाईंदुसि। सभई शहज़ादा पंहिंजे पंहिंजे घरों जेको आहे खाधो तयारु कराए खणी आया। ऐं शहज़ादो जंहिं भोलड़ीअ सां शादी कई हुजे, उहो बि जेको आहे घरों खाधो तयारु कराए खणी आयो। बादशाह सलामत जेॾी महिल सभिनि जो खाधो खाधो त हैरान रहिजी वियो। जेको नंढे शहज़ादे जे घरों खाधो तयारु थी आयो, माना भोलड़ी वारे घर में, तमामु लज़ीज़ ऐं ज़ाइक़े वारो, ॾाढो ख़ुशि थियो। जी त मुंहिंजो माशाअल्लाह सभई नूर भलियूं आहिनि, खाधो पीतो भलो थी तयारु कनि, पर जेका नंढी शहज़ादी आहे न, मुंहिंजी नंढी नुंहुं आहे, उन तमामु बहितरीनु पचायो आहे। वरी कुझु ॾींहं गुज़रिया त बादशाह सलामत चयो त मुंहिंजूं जेके 4 नूरूं आहिनि, तो सभई शहज़ादा पंहिंजे घरों हिकिड़ो रुमाल भराए अचनि, जेको मुंहिंजे माना हथ में रखण वारो रुमाल भर्त भराए अचनि, जा मुंहिंजे पाइण जे लाइ गंजी भराए अचनि, जा माना अहिड़ो चोलो भराए अचनि जेको मां पायां, भर्त भरियल हुजे मुंहिंजे नूरनि जो।
पोइ जेॾीमहिल चारई शहज़ादा खणी आया त उहो ई साॻियो नंढो शहज़ादो जेको भोलड़ीअ जो हुयो, घर वारो हो, सो उन जो भर्त भरियल रुमाल जेको आहे बादशाह सलामत खे पसंदि आयो, ॾाढो ख़ुशि थियो। चई मुंहिंजो नुंहुं त खाधो भलो थी पचाए त भर्त भलो थी भरे, महिनती आहे। आख़िरकार ॾींहं महीना साल विया गुज़रंदा, कुझु शहज़ादनि खे औलाद बि थियो या न थियो उहो अलाह जे हथ में आहे। पोइ हिकिड़े ॾींहुं बादशाह सलामत पंहिंजे पुट खे चयो त बाबा हाणे तूं जेको आहे नी सो मूंखां जेको आहे सो पंहिंजी जेको आहे सो घर वारी मुंहिंजी नुंहुं मूंखां लिकाई छो थो। शहज़ादो चएसि बाबा इहा ॻाल्हि न पुछ। चई न। आख़िरकार बादशाह ज़िद ॿधी ऐं चई त हाणे हिकिड़े ॾींहुं मां हिकिड़ी घर जे हिसाब सां तक़रीब रखंदुसि जंहिंमें असांजो पूरो ख़ानदान गॾु हूंदो, मुंहिंजूं राणियूं, मां ऐं मुंहिंजा शहज़ादा पुट, मुंहिंजूं नूरूं, मुंहिंजूं शहज़ादियूं सभु गॾु हूंदियूं ऐं असां गॾु वेही हिकिड़ो सॼो ॾींहुं पाण में गॾु गुज़ारींदासीं। त इते जेको आहे सो ॿिया त ॾाढा ख़ुशि थिया त बादशाह सलामत सां सॼो ॾींहुं गॾु हूंदासीं पंहिंजे वाल साहब सां ऐं सभु घर जा भाती ॾाढा ख़ुशि हूंदासीं, खाईंदासीं पीअंदासीं, ख़ुशी कंदासीं। पर नंढे शहज़ादे खे परेशानी वराए त हाणे मां जेकॾहिं बाबा ॾे वठी वञा त कंहिंखे वठी वञा। मुंहिंजी घरवारी असुल में त नाले में त ईअं आहे त मूं शादी कई आहे, पर उहा त हिकिड़ी भोलड़ी आहे। हाणे मां बाबा खे उहा कीअं ॾेखारींदुसि। आख़िरकार शहज़ादो मथे खे हथ ॾेई ऐं घर वेंदो रहियो त उते जो पहुतो त भोलड़ी चयसि ॾे ख़बर छो परेशान आहीं। चई बसि इहा ॻाल्हि ई न पुछ। चई आख़िर ॿुधा त सही। चई मसइलो इहो आहे जो मां तोसां तीर उछलण जे करे फासी वियो हुउसि, जो मुंहिंजो तीर तो ताईं पहुतो ऐं मां बादशाही ॿार हुउसि, पंहिंजे कोल खां पंहिंजे वाइदे खां फिरी न पियो सघां, मूं तोसां शादी कई। उन खां पोइ ज़िंदगी में ॿ टे इम्तिहान आया, मां उन्हनि मां पास थी वियुसि, पर हीउ हिकिड़ो अहिड़ो इम्तिहान आहे जंहिं मूंखे मोजारे में विझी छॾियो आहे। भोली चयसि ॾे ख़बर इम्तिहान कहिड़ो आहे। चई इम्तिहान इहो आहे त बाबा साईं चए थो त बादशाह सलामत चाहे थो त हिकिड़ो ॾींहुं असां सभई घर जा भाती गॾु वेही ऐं गुज़ारियूं, जंहिंमें ख़ुशीअ जहिड़ी ॻाल्हि बि आहे, खाऊं पियूं पाण में गॾु, कचहरी कयूं। उन ॾींहुं को बि हुन वटि दरबार में फ़ैसिलो न हुजे, सिर्फ़ु घर जा भाती हुजनि, असां हिक ॿिए सां ॾींहुं हिकिड़ो गुज़ारियूं। सो मां इन परेशानी में आहियां। भोलड़ी चयसि तूं परेशान न थी। चई मां कीअं परेशान न थियां, मां कंहिंखे वठी वञा। त हुन चयसि त मां तोखे हक़ीक़त ॿुधायां थी, तूं परेशान न थी ऐं मूं सिर्फ़ु तुंहिंजे आज़माइश वठणु पियो चाही, पर तूं पंहिंजे कोल जो, पंहिंजे वाइदे जो पको ऐं मज़बूत इंसानु आहीं। ऐं मां जेको आहे सो तोखे हिकिड़े आज़माइश वठणु पियो चाही, जंहिंमें तूं इम्तिहान में आज़माइश में पूरो लथो आहीं ऐं मां पाण जेको आहे तोसां गॾु हलंदुसि ऐं मां तव्हां सां हिकिड़ो ॾींहुं गॾु गुज़ारींदुसि सभिनि घर भातियुनि सां। शहज़ादे चयसि त तूं जेकॾहिं हुन सां गॾु गुज़ारींदे त कहिड़े हिसाब सां गुज़ारींदे। चई ठीकु आहे, तूं थोरो पंहिंजो अखियूं बंदि कर ऐं पोइ खोल। जेॾीमहिल हुन अखियूं बंदि करे ऐं शहज़ादे वरी खोलियूं त ॾिसे साम्हूं हिकिड़ी तमामु ख़ूबसूरत ऐं हसीन औरत हुनजे साम्हूं बीठी आहे। हैरान ऐं परेशान थी वियो। चई हीउ हुस्न जमाली किथां आयो, तूं त जेको आहे सो हिकिड़ी भोलड़ी आहीं। चई न मां भोलड़ी न आहियां, मां हिकिड़ी परी आहियां, पर हिकिड़े देव जेको आहे सो मुंहिंजी ज़िंदगी ज़हर करे छॾी, उहो मूंखे जेको आहे सो फासाइण पियो चाहे। पोइ मां जेको आहे सो भोलड़ी जो रूप वठी जादूअ जे ज़ोर ते ऐं मां ईअं भोलड़ी थी वईसि। उन खां पोइ जेको आहे सो मूंखे हर कंहिं माण्हूअ मां, हर इंसान मां, जिन मां, देव मां, सभिनि मां मूंखे रिझ थींदो। सो मां इन जे करे भोलड़ीअ रूप धारे ऐं रेगिस्तान में रहियसि पिए। ऐं हाणे अॼु खां पोइ मां तुंहिंजे लाइ जेको मुंहिंजो असुल में लिबास आहे, असुल में मां आहियां सो उहा तुंहिंजे साम्हूं आहियां। पोइ शहज़ादो तमामु घणो ख़ुशि बि थियो, हैरान बि थियो, छो त उहा तमामु घणी ख़ुशि हुई ऐं तमामु घणी हसीन हुई। पोइ त शहज़ादो तमामु घणो ख़ुशि थियो। शाम जे टाइम ते जेॾीमहिल सभु आया त हीउ बि जेको आहे सो पंहिंजी घरवारीअ खे, परीअ खे तयारु करे ऐं उते वठी आयो त सभिनि माण्हुनि जा वात फटिजी विया। चयूं वाह वाह, शादियूं त सभिनि शहज़ादनि कयूं, पर नंढे शहज़ादे जी जेका कुंवार आहे नी, इन जहिड़ी हसीन का राणी कान्हे का शहज़ादी कान्हे का। पोइ जेको आहे तमामु घणो ख़ुशि थियो।
हुन जेको आहे सो उन परीअ खे पंहिंजी घरवारी खे शहज़ादी खे चयो त हाणे कॾहिं बि तूं भोली न थी जा ऐं तूं जहिड़े हिसाब सां हींअर मुंहिंजो साम्हूं आहे हमेशह अहिड़ी ई रहिजां। पोइ ॿिन्ही हिकु ॿिए सां वाइदो कयो त ठीकु आहे, अॼु खां पोइ परीअ चयो मां भोलीअ रूप कान वठंदुसि ऐं पाण जेको आहे ख़ुशहाल ज़िंदगी गुज़ारींदासीं। कल्ह ॾिठासीं ॾाढा ख़ुशि वेठा ऐं हीअ जेके स्टोरियूं असीं तव्हां जेके पेश कयूं पिया, तव्हांजो कमु आहे असांखे लाइक्स कयो, कमेंट्स कयो ऐं हर स्टोरी में को न को सबक़ु बि हूंदो आहे।